सवाल किया है अबू खलील वो तो चए परफ्यूम या बॉडी स्प्रे इस्तेमाल करे सघिजे थो या न, छो त उन में अल्कोहल जो इस्तेमाल हूंदो। अल्कोहल जे बारे में चयो वञे थो त शराब जो क़िस्म आहे। महिरबानी करे वज़ाहत करे फरमाईंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जंहिं परफ्यूम या बॉडी स्प्रे जे अंदरि अल्कोहल मिलायल आहे त उनखे इस्तेमाल करण में को भर्ज न आहे, पर बहितर इहो आहे त उनखे इस्तेमाल न कजे, उन खां बचिजे। इन जो तफ़सील इहो आहे त अल्कोहल जा टे क़िस्म आहिनि। पहिरियों उहो अल्कोहल जेको कतल अंगूर या किशमिश मां बणायो वेंदो आहे ऐं उनखे इस्तेमालु करणु जाइज़ न आहे। न उहो कपिड़नि खे हणी सघिजे थो, न उहो वापराए सघिजे थो। ऐं ॿियो अल्कोहल जेको इन्हनि खां अलावा ॿियुनि शयुनि सां बणायो वेंदो आहे, पोइ उन में हराम हुजण जे लाइ शर्त आहे त उन में नशो अचे। जेकॾहिं उन में नशो न आहे त उहो हलाल आहे, उनखे इस्तेमालु बि करे सघिजे थो। ऐं टियों क़िस्म आहे जेको केमिकलनि जे ज़रिए अल्कोहल बणायो वेंदो आहे, त उहो पाक आहे, शर्त आहे त उन में बि नशो न हुजे। हाणे जेकॾहिं अल्कोहल में पकी ॻाल्हि आहे त उहो अल्कोहल अंगूर किशमिश या कतल मां ठहियलु आहे त पोइ उहो नाजाइज़ थींदो, पर आम तौर ते इन्हनि शयुनि मां अल्कोहल नाहे बणायो वेंदो। इन करे ॿियुनि शयुनि मां बणायो वेंदो आहे, इन करे उनखे इस्तेमालु करे सघिजे थो। हिन मसइले में उलमाए किराम जो इख़्तिलाफ़ आहे। इन जे करे बहितर इहो आहे त इख़्तिलाफ़ खां बचण जे करे इनखे इस्तेमालु न कजे। वल्लाहु आलम बिस्सवाब।